बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध जे हिकु सुहिणे ख़ूबसूरत शाइर ऐं मुंहिंजो महबूब शाइर हसन दरसी सुठो आहिनि। कोन्या में कैफ़ वारो रोमियो रक्सा आहे, हिन दिलि कलंदरी में दम दम धमाल आहे। हिन पट खे विछाए वेड़े सघां थो आऊं, मिटीअ मां हर को माण्हू मेड़े सघां थो आऊं, हर ख़्याल जी खुदाई खेड़े सघां थो आऊं। आवाज़ मां उथण जी कैफ़ियत कमाल आहे, हिन दिलि कलंदरी में दम दम धमाल आहे। दोस्तो ऐं साथियो ऐं बदीन शहर जा सुञाण दोस्तो, मान वारा ऐं प्यारा दोस्तो, अस्सलाम वालेकुम। दोस्तो, अतादल एकेडमी जा समूरा मेंबर बशमूल मूं सां असां सभई जेको सो असांजे दोस्तनि जी अजियां करूं था। सिंध जे हिकिड़े बेबाक सहाफ़ी मोहतरम असद चांडियो ऐं बीजल सिंधी जेको इनकलाबी शाइरी ॻाए थो, असांखे ख़ुशी आहे जो असां इन्हनि सां शाम मल्हाए रहिया आहियूं ऐं असांखे इहो फ़ख़्रु थो महसूसु थिए त हीअ जेके दोस्त आहिनि, इन्हनि जी जेका नुमाया कारकर्दगी रही आहे क़ौमी जदोजहद जे हवाले सां सिंध में बीजल जो हीअ हिकिड़ो नओं रूप आहे ऐं सरमद जेको आहे पंहिंजो सरमदी काफ़िले जो हीअ दोस्त जेको आहे असांजो असद चांडियो साहिबु, उहो जेको इनकलाबी तरक़ी पसंदि जेको सहाफ़ी लॾो आहे उन्हनि जे साथ जो माण्हू आहे। ऐं सम्झां थो त फ़कीर मोहम्मद लाशारी हिकिड़ो अहिड़ो बेबाक सहाफ़ी हो जंहिं जेको तो कड़ो सच लिखियो, कड़ो सच चयो ऐं असद उनजो ख़ाल भरियो आहे। हुन सिंध क़ौमी जदोजहद जे हवाले सां जेका बि हिते सितम ज़रीफ़ी थी आहे, सिंध में जेको इस्टेब्लिशमेंट या जेके ज़ालमाना क़ुवतूं आहिनि, उन्हनि सिंध जे जेको क़ौमी वर्कर आहे उन्हनि खे जंहिं नमूने सां चिथियो आहे ऐं उन्हनि जा रस्ता बंदि कया आहिनि, रस्ता रोक कई आहे, उन ते हुन ख़ामोशी कोन अख़्तियार कई आहे, पर उन बाक़ाइदे बेबाकी सां लिखियो आहे ऐं बेखौफ़ थी लिखियो आहे। हालांकि रस्तो तमामु ॾुखियो आहे, पर हुन पंहिंजे वजूद जो ख़्यालु न कंदे बि हुन जेको सो सभु कुझु उहो सच लिखियो आहे ऐं जेको घणनि खे नथो वणे। ऐं उनजी रस्ता रोक बि थी आहे, उनखे धमकियूं बि मिलियूं आहिनि, पर तंहिं हूंदे बि मुसलसिल उहो सच लिखंदो रहियो आहे। सो ही कलंदरी दिलि जो जेको रक़्स आहे उहो जारी आहे, उहो बंदि नथो थिए। ऐं असद इहो झंडो अलम खयो आहे ऐं उनखे कलम खे जेको सो गोली वारो कमु जेको सो वठे थो ऐं पंहिंजे कलम खे हुन जेको सो जीअरो रखियो आहे ऐं बुलंद रखियो आहे। ऐं उन सां गॾु जेको असांजो दोस्त बीजल जेको आहे, उहो वरी जेको सो जेके लफ़्ज़ कलम मां निकिरनि था, इनकलाबी शाइरी जेका आहे उहो जेको सो ॻाए थो ऐं स्टेज ते माण्हुनि खे ऐं आवाम खे उन्हनि जा जज़्बा जेके आहिनि उहे उभारे थो ऐं सिंध सां जेके बि ज़ुल्म आहे, सितम आहे ऐं उन्हनि जी महरूमी आहे, उन ते उहो जेको सो जेका शाइरी सहेड़ी आहे, अयाज़ खां इमदाद हुसैनी ताईं, इमदाद हुसैनी खां आकाश अंसारी ताईं ऐं ॿिया तमामु घणा शाइर आहिनि जिन जी शाइरी उहो ॻाए थो ऐं उन सां बि साॻियो मसइलो आहे, हुनखे बि हुन सां बि कुझु थी सघे थो, जीअं ॿियनि दोस्तनि सां थियो आहे या शहीद क़ुर्बान खावड़ जेको सो उन सां कीअं थियो, या ॿिया जेके खंभिजी वियल असांजा दोस्त आहिनि उन्हनि सां जेकी थियो आहे उहो हिननि जे ज़हन में पाए त इन्हनि सां बि इहो कुझु थी सघे थो। पर उनजे बावजूद बि उहो सिंध सां उन्हनि जी सचाई जो सबूत इहो आहे जो कॾहिं बि उहो ख़ामोश न आहिनि वेठा, ॾिना न आहिनि, मैदान छॾे न आहिनि विया। जॾहिं बि उन्हनि खे सॾु ॾिनो आहे त उन्हनि सॾ में सॾु ॾिनो आहे। हीअ हिकिड़ी मज़ाहिमत जो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको जारी ऐं सारी आहे। असद कलम सां मज़ाहिमत थो करे ऐं बीजल
गायकी सां जेको सो मज़ाहिमत थो करे। जेके मनफ़ी कुवतूं आहिनि, सिंध दुश्मन कुवतूं आहिनि, उन्हनि खे उन्हनि सां जेका मज़ाहिमत आहे उन्हनि जी, उहा ॾाढी अनोखी, मुनफ़रद ऐं दिलेराना आहे ऐं उन ते असांखे फ़ख़्रु आहे। असीं उन्हनि खे सलाम पेश करियूं था, छो जो हीउ कलंदरी दिलि जो जेको रक़्स आहे उहो उन्हनि जे दिलि में आहे। इहे ई जज़्बा आहिनि, सचा जज़्बा आहिनि, जेके उन्हनि खे जेको सो मैदान ते वठी आया आहिनि, वठी हलनि पिया। इहा जंग अञा बि जारी रहंदी। असद जो कमाल इहो आहे त उहो ख़ुदि जेका क़ौमी जदोजहद में जेके मनफ़ी लाड़ा आहिनि उन्हनि ते बि उन बेबाकी सां लिखियो आहे। जेके दोस्त जेके मुफ़ाहिमती नमूनो करे हलनि था ऐं लफ़्ज़नि जी कंजूसी कनि था, ऐं इहा हिकिड़ी मुनाफ़िकी जेका आहे उन खे बि उन बख़्श न आहे कयो। असद उन्हनि खे बि लिखियो आहे उन्हनि ते त बाबा हीउ जेको हिन क़िस्म जो रवैयो आहे इहो पिणु सिंध दुश्मन रवैयो आहे। अव्हां जी ख़ामोशी त जेका आहे उहा त सिंध दुश्मन आहे, उहा मुजरमाना आहे, पर अव्हां जॾहिं लिखो बि था त उन में बि जेको अव्हां जी मुफ़ाहिमत हले थी, उन में पंहिंजो बचा ॻोल्हियो था। इहो ग़लति आहे। जेकॾहिं सिंध सां सचा आहियो तव्हां सच लिखो, उन में कंहिंखे बि न बख़्शो। ख़ुदि असद चए थो जेकॾहिं मुंहं में को झोल आहे, जेकॾहिं मुंहं में का तनक़ीद वारी ॻाल्हि आहे, भले मूंखे बि न बख़्शो। ऐं असद घणनि जा नाला खणी बि जेको सो उन्हनि ते लिखियो आहे त भई हीउ अव्हां जो रवैयो जेको आहे इहो सही न आहे। जेको फलाणो अमर आहे उनजो रवैयो हीउ आहे, फलाणो जेको आहे उनजो हीउ रवैयो आहे। ऐं उन खां अलावा जेके सिंध दुश्मन साज़िशी जेका आहिनि, उन्हनि जूं जेके साज़िशूं आहिनि उहे ॾाढियूं गूढ़ियूं आहिनि। उन्हनि खे बि हू काकड़ो जो वांगुरु खोटे खोटे बि सिंधी सहाफ़त में हू उनजो हिकिड़ो अहिड़ो नुमाया रोल आहे जो उहे जेके लिकियल साज़िशूं जेके आहिनि उन्हनि खे बि उन जेको पंहिंजे कलम जे ज़रिए जेको वाइको कयो आहे ऐं जेको आवाम खे ॿुधायो आहे त बाबा हे माण्हू आहिनि, इन्हनि जे पुठियां ही माण्हू आहिनि, ऐं ही जेके असांजा अमरा खंभिजी था वञनि या जेके असांजा अमरा शहीद कया था वञनि, इन्हनि जो असुलु कातिल केरु आहे? बज़ाहिर त इहे जेके तोपची आहिनि, बंदूकजी आहिनि, उहे त इहे कमु करे था वञनि, पर इन पुठियां इहो कहिड़ो माण्हू आहे जेको साज़िशूं वेठो करे ऐं इहे जेका रस्ता रोक करे वेठो ऐं असांखे जेको सो जेके क़ौमी वर्कर आहे उन्हनि खे हिसाइण जूं कोशिशूं कनि पिया। इन्हनि जा अॻिते जा अज़ाइम कहिड़ा आहिनि ऐं इहे साज़िशूं किथे ठहनि थियूं ऐं किथे इहे दंग कंदियूं, इन्हनि जा अज़ाइम कहिड़ा आहिनि, उन ते असद खोले खोले लिखे थो। इहो ॾाढो दिलेराना हिकिड़ो सहाफ़त में हिकिड़ो वॾो इनकलाब आहे जेको जंहिंजो कैरेक्टर सॼो असद बि लहणे थो। ईअं बि कोन्हे त रुगो असद ई जेको सो सरमदी काफ़िले जो माण्हू आहे, ईअं न आहे। असद सरमद जे काफ़िले जो माण्हू आहे, असद शाह इनायत सूफ़ी जे नज़रिए जो माण्हू आहे ऐं सूफ़ीज़म में बि असद शाह इनायत जेको सूफ़ीज़म आहे, जेको सरमद जो सूफ़ीज़म आहे, असद उन जो पैरोकार आहे, उन जो अलमबरदार आहे। ऐं पंहिंजो बीजल जेको आहे त बीजल वरी जेको शाह लतीफ़ ऐं सचल जो जेको सूफ़ीज़म आहे उन जो पैरोकार आहे। ऐं उन में जेको रुहानियत में जेको सूफ़ीज़म आहे, उन में जेको इनकलाबी उनसर आहे हू उनखे ॻाए थो ऐं माण्हुनि खे रहनुमाई करे थो। असांजे सिंध जा सूर ॻाए थो, सिंध जे माण्हुनि जूं महरूमियूं, महकूमियूं, मजबूरियूं, महजूरियूं, उहे सभु जेको सो जेका इनकलाबी शाइरी में आहिनि उहो बीजल असांखे ॿुधाए थो ऐं वॾे दिलेराना अंदाज़ में ॿुधाए थो। हुनखे को ख़ौफ़ ख़तरो न आहे, बल्कि जेकॾहिं का इम्कानी शहादत इन्हनि ॿिन्ही दोस्तनि खे जेकॾहिं का नज़र बि अचे थी त हू हुन ते ख़ुशि आहिनि, हू हुन ते फ़ख़्रु था कनि, हू हुन खां डिॼनि नथा, हू पंहिंजे कम कनि था। ऐं मज़े वारी ॻाल्हि इहा आहे त रुगो असद ऐं बीजल इहो कमु नथा कनि, रुगो इहो क्रेडिट इन्हनि दोस्तनि जो कोन्हे, अहिड़ा ॿिया बि हज़ारे जेको सो दोस्त आहिनि, गायक आहिनि, लेखक आहिनि, कलमकार आहिनि, उहे बि कमु कनि था, पर हर को पंहिंजे हिसे जो कमु थो करे। असद पंहिंजे हिसे जो मुनफ़रद ऐं निमाया नमूने सां कमु करे थो, बीजल पंहिंजे हिसे जो मुनफ़रद ऐं निमाया कमु करे थो। इन्हनि दोस्तनि जो जेको संगम आहे इहो सिंध जे लाइ फ़ाइदे वारो आहे। इन में जेके नओं जेको नसल आहे असांजो या जेके नौजवान जेके आहिनि उन्हनि जो नज़रियो, उन्हनि जा जज़्बा ॼण त सिराण ते चढ़नि था ऐं उन्हनि में वधीक जेको सो कुवत मज़ाहिमत पैदा थिए थी ऐं उहा मज़ाहिमत जेका आहे उहा ई जेको सो रंग लाहींदी, उहा ई मंज़िलुनि ते असांखे पहुचाईंदी। ऐं हे दोस्त पंहिंजो मुसलसल कमु कनि था। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके दोस्त आहिनि, एकेडमी जा जेके बि दोस्त आहिनि, उन्हनि जेके हिन भेरे अॻ में प्रोग्राम थिया आहिनि उन में जेके शख़्सियतूं आयूं ऐं हिन भेरे
इन्हनि दोस्तनि जो इन्हनि जेको इंतख़ाब कयो आहे उहो ॾाढो वक़्ताए थो ऐं ॾाढो माक़ूल आहे, तमामु ज़रूरी आहे। सो असांखे फ़ख़्रु आहे त असीं हिननि दोस्तनि सां शाम मल्हायूं पिया। मूंखे उमेदु आहे त असांजा ॿिया जेके दोस्त, ऐं थोरो टाइम थो वठां, असांजा ॿिया जेके दोस्त आहिनि उहे हिननि जे फ़न ऐं फ़िक्र बाबति वधीक ॻाल्हाईंदा। ऐं असद बि तव्हांखे पंहिंजे ख़्यालनि खां आगाह कंदो, बीजल बि पंहिंजे ख़्यालनि खां आगाह कंदो ऐं पंहिंजे फ़न खां आगाह कंदो। ऐं तव्हां इंशा अल्लाह ताला तव्हां वधीक हिन मां मुस्तफ़ीद थींदो, हिन मां फैज़ हासिल कंदो, जेको असां ऐं तव्हां सभिनी जो ऐं सिंध जो सरमायो बि आहे। ऐं इहो ई असांजो कमु ऐं काज़ आहे। तंहिं करे जेको सो साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। नौजवान साथियो, सिंध जा वारसो। थैंक यू।